नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ तो गीता में हाँ श्री कृष्ण चयो आहे हाँ कि मां प्रकृति जो आधार थो वठां। हाँ त श्री कृष्ण खे त पंहिंजो शरीर आहे, हाँ त हिन जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, जीअं पाण खे पतो ई आहे, प्रकृति पाण शरीर खे चईंदा आहियूं। मतिलबु शरीर छो जी पंज तत्वनि जो ठहियलु हूंदो आहे न, जेके पाण प्रकृति चईंदा आहियूं। त इहे प्रकृति जो आधार वठां थो, हिन जो स्पष्ट थो थिए कि कोई ॿियो बि, जीअं कंहिं कंहिं शरीर में ॿ आत्मायूं हूंदियूं आहिनि न, त उहो ॿी आत्मा पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदी आहे। त पाण कई बार कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं कि भई हीअ त अहिड़ो आहे न, त हीअ केरु थो ॻाल्हाए, त सम्झंदा आहियूं ॿियो कोई आहे। त ईअं ई श्री कृष्ण जे शरीर में, जंहिं शरीर में श्री कृष्ण जी आत्मा आहे, उन शरीर में के ॿी आत्मा आहे जो चए थी कि मां हिन प्रकृति जो आधार वरितो आहे। त पाण जीअं पहिरों बि गीता जे बारे में पाण श्लोक जो अर्थ ॿुधायो आहे, हुनमें पाण ईअं चयो न कि निराकार परमात्मा कृष्ण जी आत्मा जो जेको 84 वो जन्म हुयो न, हुन जे 60 वर्ष जी आयु खां पोइ हुनजे शरीर में अची करे पाण खे इहो ज्ञान थो ॾे। त इहो ज्ञान ॾियण वारो, गीता ज्ञान ॾियण वारो जेको आहे, इहो केरु आहे? निराकार परमात्मा ई तो ईअं चए कि मूंखे पंहिंजी प्रकृति न आहे। छो जी निराकार परमात्मा अर्थात नाम ई आहे निराकार परमात्मा, अर्थात सदैव निराकार रूप में रहण वारी, जो कॾहिं बि जनम मरण में न ईंदी आहे, कॾहिं बि गर्भ में न ईंदी आहे, जेके पंहिंजो शरीर न आहे। अहिड़ी निराकार परमात्मा अची करे पाण खे ज्ञान ॾे थी, ऐं हुन ज्ञान में तव्हांखे कई अहिड़ा शब्द, कई अहिड़ी ॻाल्हियूं मिली वेंदियूं। जॾहिं गीता ज्ञान अगरि तव्हां पढ़ंदा आहियो, गीता पुस्तक, त हुन सां तव्हांखे ॾाढी सारी ॻाल्हियूं हुननि में मिली वेंदियूं, जंहिंसां स्पष्ट थो थिए बिल्कुलु कि इहे बरोबरि निराकार परमात्मा ई हुन जे शरीर में अची करे पाण खे इहो ज्ञान थो ॿुधाए। ऐं जेको ज्ञान सभिनि खां पहिरियों केरु थी ॿुधे? कृष्ण जी आत्मा। जंहिं शरीर में ॿी आत्मा हूंदी, अगरि वो कुझु बि ॻाल्हाईंदी, त हुन शरीर जी जेकी आत्मा आहे उहो पहिरियों ॿुधंदी न। त हिन करे माण्हुनि खे उहा आत्मा त अंदरि बि नज़र न आई परमात्मा जी, त हुन कृष्ण जो नाम लिखे ॾियो। जबकि गीता में आहे कृष्ण भगवान वाच्य, अर्थात कृष्ण त देवता आहे, शरीरधारी देवता हूंदा आहिनि न, त भगवान शब्द त लिखियलु आहे, लेकिन कृष्ण एक परमात्मा जेको ज्ञान ॾिनई, कृष्ण जी आत्मा सभिनि खां ज्यादा ॿुधई, पहिरियों ॿुधई, पहिरियों धारण कई। त फादर खां नेक्स्ट चिल्ड्रन थी वियो न, मतलब परमात्मा खां नेक्स्ट। परमात्मा सर्व शक्तिवान आहे, हुन खां पोइ शक्तियूं कंहिंमें आहे, ज्ञान कंहिंमें आहे? कृष्ण जी आत्मा में। हिन करे माण्हुनि कृष्ण खे भगवान जे रूप में पूजता। लेकिन परमात्मा चए थो कि भगवान अर्थात निराकार अशरीरी, कृष्ण देवता आहे, नंबर 1 देवता कृष्ण थी सकतो आहे, लेकिन भगवान न थी सकतो आहे। ठीकु आहे? त इहो जेको चए थो मां प्रकृति जो आधार वठंदा आहियूं, इहो केरु आहे? निराकार परमात्मा। हाँ, गीता ज्ञान केरु थो ॾे? निराकार परमात्मा हुन शरीर द्वारा पाण खे ॾे थी। ठीकु आहे? जी जी जी।